जय खीर पी। मुझे यकीन रख, मां तोखे ज़हर कान ॾींदसि। बाबा साईं, असां त तव्हांजे सिर लाइ दुआऊं था घुरूं। ख़ुदा न ख़ास्ता तव्हांखे कुझु थी पियो त पोइ असांजो छा थींदो बाबा साईं? बाबा साईं, असां त हितां तड़िजी वेंदासूं। जंहिं असांखे सहारो ॾिनो या जेको असांजो सहारो हुयो, बाबा साईं, जंहिं सहारे असां पंहिंजी इज़त जी ज़िंदगी गुज़ारूं पिया, छा उनखे मारण जी कोशिशि कंदासीं बाबा साईं? सालो सालो मां रोज़ खीर पीअंदो आहियां। अॼु ज़ोर बि ॾिना अथई, तूं पी। अच्छा अच्छा वठ। बाबा साईं, मां पिया? जी बाबा साईं। पी सालू पी, खीर पी। हिन में को ज़हर बहर मिलियल न आहे। पी वञ बाबा, पी वञ। कीअं सालो, खीर में मज़ो हो न? एतिरो शक बि चङो न आहे। न, तोते शक न आहे दादली, तोते शक न आहे। जेके हिन महल ते रिपोर्टूं आयूं आहिनि, उन्हनि खां पोइ जेको बि खाधो खाईंदुसि, ज़ीनत जे हथ जो खाईंदुसि। पोइ पाणे नई रिपोर्टनि में ख़बर पइजी वेंदी। पर बाबा साईं, हाणे जे तव्हांखे हिकु पुड़ी ॾिनई। हेलो, मूसा ख़ान पाण माण्हुनि खे पुड़ियूं ॾींदो आहे। मूसा ख़ान खे पुड़ियूं ॾियण वारा मरी खपी विया। उनजा त हॾाए कब्रुनि में ॻरी पिया, छो त मूसा ख़ान पंहिंजो वेर नाहे छॾींदो। मूसा ख़ान जो वेर कारी रत पेरा। ए मुंहिंजा मालिक, तूं ई हिफ़ाज़त कजां। मूसा जो सिर सलामत आहे त मां हिन हवेलीअ में आहियां। जंहिं ॾींहुं मूसा सिर खोड़ियो, उन ॾींहुं मूंखे हिन हवेलीअ मां कढियो वेंदो। मां ज़िंदह न, पर हितां मुंहिंजो जनाज़ो निकिरे। इहा ई मुंहिंजी दुआ आहे जेका तो दर आगा में। आमीन आमीन। अम्मा, तॾहिं हाणे वारी ॻाल्हि विच में पवंदी थी वञे। बाबा, इहा सलाह बि त तव्हां ॾिनी हुई नी। सलाह त सुठी, मूंखे कहिड़ी ख़बर मूसा ख़ान बची वेंदो। बाबा, हिक कख सां छा थींदो? तोखे त तॾहिं ई चवां पई, पूरी बोतल खीर में विझी मिलाए पीआरे छॾियांसि। पर बाबा, तूं मुंहिंजी मञी कोन ऐं बोतल बि हथ मां निकिरी वई। सालू एॾो वयल न आहे। हीअ ॾिस, सालू कमु पको करे ईंदो आहे। ही कोन मुड़ंदा। मूसा खे मारण खां सवाइ कोन मुड़ंदा। अम्मा, ही वठ बोतल ऐं इनखे संभाले रख। हा।
न बाबा संभाले छाजे लाइ रखां। यांस थी खाधे में कयांस थी पूरो। अमा सफ़ा कचरी आहे जीअं ॿई हंधि थाणे ते वियो। पोइ छा करणो आहे? हाणे ॿुध हिन ज़हर खे कीअं इस्तेमालु करणो आहे। हलाड़ साल तुझा भाई शी मरे डब न चरे जे चरे त उपट मरे। बस बस बालू बस हाणे पंहिंजो बात बंदि रख तो सुठो आहे। बहादुर खान मजूअ जी कावड़ हिननि मां न कढ। मुंहिंजो तोसां वाइदो आहे जेकॾहिं मजूअ जी ॻिचीअ में टोड़ो विझी गेले तुंहिंजे अॻियां न अची बीहारियमि त पोइ मुंहिंजो नालो खैरल न आहे। ॾाढो ॾुखियो मल अथई खैरल, ॾाढो ॾुखियो मल। ख़बर ई नथी पए इन मजूअ जी त कहिड़ी ॿिर मां थो अचे ऐं कहिड़ी ॿिर में वञी लिके थो। बहादुर खान ॿिर त छा पर मजूअ जो मां हाणे कबर ताईं पीछो कंदुसि। कबर ताईं सिर्फ़ हिकिड़ो चकर मजू मुंहिंजे रुख चढ़े चढ़ंदो खैरल, इहो मजू वरी असांजे रुख ज़रूर चढ़ंदो। छो जो ही ॿियो चकर आहे बग़ैर नुक़सान जे असांजो नुक़सान कई थो वञे। कन खोले ॿुधी छॾियो, सभई कन खोले ॿुधी छॾियो। सुबुह हुजे या शाम, ॾींहुं हुजे या राति, पंहिंजूं अखियूं खोले रखो। मां मजूअ जो लाश ॾिसण थो चाहियां, लाश। हू हिते अचे त हितां ज़िंदा वापसि न वञे, न वञे ज़िंदा वापसि। चीतामड़ो पंहिंजो पाण खे सम्झे छा थो? जज खां पोइ तुंहिंजी माउ ऐं भेण हिन हवेली में ॿेर पातो त तुंहिंजो असर अहिड़ो पियो थींदो जो जग ॾिसंदो। साईं हिन में सोणीअ जो को बि कसूर। छा ॻाल्हि सोनी? सोणी मां हिन हवेली खे पंहिंजो सम्झंदी हुअसि। हिन हवेली मां बदनाम थी निकितसि। वरी बि हिन ई हवेली मूंखे पनाह ॾिनी पर कल्ह जे सुॾुक खां पोइ मूंखे ख़बर पइजी वई त मुंहिंजी हैसियत त सिर्फ़ु नौकरियाणीअ जी आहे। नौकरियाणीअ जी हैसियत। सोनी एॾी दिलगी न थी। दुख सुख त इहे ज़िंदगीअ जो हिसो आहिनि। तोखे त ख़बर आहे असां हिन हवेली मां कीअं तड़जी निकितासीं। पोइ बि ॾिस मुक़दर वरी बि असां हिते ई मोटी आयासीं। सोनी मुंहिंजी भेण ही सभु तुंहिंजा पंहिंजा आहिनि। जेकॾहिं ही तोखे कुझु ॻाल्हाईंदा त तोखे एतिरो ॾुख न थींदो ऐं तूं बि उन्हनि सां कुझु ॻाल्हाए सघे थी। पर मां त सितम सहण जे सिवा कुझु बि नथी करे सघां, कुझु बि न। जेकॾहिं तूं पंहिंजी औकात में रहिया न त अॼु इहे तोखे ॾींहं ॾिसणा न पवंदा। पर तूं पंहिंजी हैसियत विसारे उॾणु शुरू करे छॾियो। माई वधीक बेज़ार न कर। असां जॾहिं तोसां ॻाल्हाई नथी त पोइ असांजे कंध में छो लॻी आहे अची। जेसि ताईं तव्हां ॿिन्हिनि खे हिन हवेली मूं तड़े न कढाईंदसि तेसि ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून न ईंदो। बस मां दिलावर खाने जो लबाटू तो सही सघां थी पर तुंहिंजी इहा लबाड़ न। हल त घणो दिमाग़ ख़राब कयो तो बि। वॾो तोखे ॻाल्हाइण अची वियो आहे।
अमन खान खुली ॻाल्हि कर तव्हांजा राज़ हितां ॿाहिरि आउट न थींदा कोई भी मूंखे मुनासिब नथो लॻे बहादुर ख़ान। बालो हिननि खे वठी वञ ॿाहिरि। हा अमन खान हाणे पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कयो। ख़ान शर्त रखियो हो 5 लख रुपया ऐं पंहिंजे हमराह जी रिहाई। डीएसपी साहब जेकॾहिं मुजरिमनि जे अॻियां तव्हां पाण ई गोॾा खोड़ींदो त पोइ असांजो कहिड़ो असरु थींदो? बहादुर ख़ान असां गोॾा न आहिनि खोड़िया पर असां वाद ख़ान खे ज़िंदा मोटाइण था चाहियूं। सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो वाद ख़ान वापसि अचे पोइ तव्हां ॾिसिजो त ख़ान सां असां कहिड़ो असरु था कयूं। मूंखे त लॻे थो त इहो किसो ईअं ई पियो हलंदो तव्हां कुझु बि न करे सघंदो। बहादुर ख़ान असीं छा कंदासीं ऐं छा न कंदासीं इहा तव्हांखे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी। सिर्फ़ु तव्हां असांजे मथां इहा भलाई करियो। ठीकु आहे अहमद खान मां ख़ान सां ॻाल्हाए तव्हांखे वरंदी ॾींदुसि। ईंदी ईंदी पाण ही ईंदी ॾिसेसि परे खां अचे त रुगो तूं हीअं इशारो कर। ढोलू राजू को रोलू अमा वडी देखी माई कीअं पई रुलदी है। रखो लाहते इंशाअल्लाह पाण ही वेंदी। थियो आहे जो ॾेढी वांगुरु फूकी वेठी आहे। ख़ैर त आहे कहिड़ो खंड जो जहाज़ ॿुॾी वियो अथई। हे थियो छा थियुसि? ये छा आहे? मार का ख़ुदा जी पए हिननि खे। छा बम पिया फाटनि तोखे ख़बर नथी पवे छा? करे थी मार पवे घर में बम पिया फाटनि। ही छा खैर आज सर दे खैर हुजे। अरे ढोलू अज वाह जा कम करे ॾेखारिया अथई। ढोलू राजू को रोलू अमा वडी एकड़े बाग दी मूली है। तोखे तो चंगी तरह ॾिसंदसि तू छा खुदा जी का मां हाणे कीअं थी खिले? हा खिले थियो। अब चवा तो नथी छो नथी तो थियो छा? मई गई चाओ से हण पैर ते ढोलो हण पैर ते। न न न छोरा न न ये त न कर। ओ ॾिस मां चवाई थी ढोलो मुड़ी वञ न त केडी डंडाली बंदूक पे आने दई जो साहब पिया वेंदई सपा का दे जुए में। अरे मां उठी त सही मार पैस मो गयो कम खां विचेस को खड़ो पाणी जो आणे मरे त मरे वनी मासी जन्नत जो हा पड़े बाकी पाण छा आहे। उठी मरे त खबर पैस झट करो हां पे फट दे अटई वनी मुआ। अरे ढोलू मां उठ राज को रोलू।
अञा हिन सरकारी तुम्बे जो सौदो ई नथो थिए। पोइ कयोसि काती हवाले। केतिरो वक़्तु कीड़ींदा छॾायूं हिन मूं जान। चओ जाई था छॾायूंसि था जान। खुदा जे वास्ते मुंहिंजे मथां रहम कर। असां त तव्हां मथां रहम कयूं, पर मूंखे इहो ॿुधाए त तव्हां कंहिं मथां रहम कयो आहे? जेकॾहिं तव्हां चवंदो न मां वञण शर्त इहा इस्तीफ़ा ॾेई छॾींदुसि। चिचिड़ जिया तूं नौकरीअ खे चुपिड़ियल हूंदे, छो त तो उतां खाई ॾिठो आहे। हाणे मूंखे इहो त ॿुधाए, पहिरियां तो वटि छा हो ऐं हाणे तो वटि छा आहे? उन खां पोइ असां सां वंड नथो करी। तोखे वंड मिलंदो, सिर्फ़ हिकु दफ़ो मूंखे माफ़ कर। माफ़ तोखे तॾहिं कयां जॾहिं तो मथां मौत न अचे। मौत त हिकु ॾींहुं अचणो आहे, पोइ अॼु ई सही पर कलमो। हेलो, हुकुम कयो। फिलहाल वाहिद खान खे कुझु बि नाहे चवणो। हिनखे वधीक ते रखण मां असांखे को बि फ़ाइदो न आहे। खान तव्हांजा शर्त अहमद खान मञी वरिता आहिनि। घणो वक़्तु मां इंतज़ारु नथो करे सघां। अॼु राति मां तव्हां सां मिलण थो चाहियां। वधीक मां तव्हांखे इंतज़ारु न कराईंदुसि। किथे अचां? ठीक है बहादुर खान, मां वक्त ते पहुची वेंदुसि। ठीक है। दुंबे जी ज़मानत थी वई? नवाज़ रात ख़बर पवंदी त डीएसपी केतिरो नरम थियो आहे। पहिरियों त ॿुधूं पिया त डीएसपी झुकण वारनि मूं न आहे। उहो ग़रीबनि लाइ, पर हिननि जो कानून सिर्फ़ उन लाइ हूंदो आहे जेके अबो जे मिसकिन लाचार हुजनि, जिनजी पुठ ऐं मुठ आहे न, उन्हनि जे दरनि ते ई सलाम कंदा आहिनि। सलाम। बाबा साईं, हाणे तबियत कीअं आहे? अॻे खां बहितर आहे। बाबा साईं, मर्द कहिड़ो हुयो? डॉक्टर त ॿुधायो हूंदो। अरे मर्द वरी कहिड़ो, मर्द हथ सां ॾिनल हो, हथ सां। बाबा साईं, नाराज़ न थियो त हिकु ॻाल्हि चवां? छो नाराज़ थींदुसि, तो ॻाल्हि कर। बाबा साईं, मूंखे तव्हां वारो इहो सहुरो सही कोन थो लॻे। सही नथो लॻे? अरे छा में ख़राबु आहे? न बाबा साईं न, मूं त सही आहे, पर मूंखे शक आहे त तव्हांजी मिल्कियत जे मथां कब्ज़ो करणु थो चाहे। ठा तो पकी मिल्कियत साबिर मूसा ख़ान जी, ऐं इहो रोल कब्ज़ो कंदो। अड़े जॾहिं बि इहो ख़्यालु दिलि में आयुसि त निड़ीअ ते लत ॾेई अहिड़ा फतकार कढाईंदोसांसि, अहिड़ा फतकार कढाईंदोसांसि जो फतकी फतकी सौ निकिरंदुसि मुंहिंजे पेरनि में। तोखे त ख़बर आहे त मूसा ख़ान जो वेर कारी हथ कारी पोइ हे छा कंदो?
खालू जे भाग जो त वरी अलाए छो बंदि थींदो थो वञे। न बाबा न, तुंहिंजे भागनि जो दर नाहे बंदि थियो। बसि कुझु ॾींहं सब्र कर। मूसा खे ज़हर ॾेई सॼो इल्ज़ाम ज़ीनत जे मथां हणाए कढायूंसि था हवेलीअ मां तड़े। हिन हवेलीअ मां हाणे मां न तव्हां निकिरंदव, तव्हां। भला सालो तुंहिंजा भाग शी मरे डप न चरे, जे चरे न त उपट मरे। ही थी असांखे हवेली मां तड़ाए कढे। हाणे मूसा खान खां अॻु तुंहिंजो बंदोबस्तु करणो पवंदो। हा न बाबा न, जेकॾहिं हिन माईअ खे हितां तड़े कढियोसीं न ऐं मूसा खे ज़हर ॾिनी त बाबा समूरो इल्ज़ाम पंहिंजे मथां अची वेंदो। इन लाइ हिन माईअ जो हिते रहणु लाज़मी आहे। याने पहिरियों मूसा खे ज़हर ॾियो, पोइ हिनखे उन जे इल्ज़ाम में तड़े कढूं, या हिनखे बाहि ॾेई साड़े छॾियो। केरु थो हाणे कंहिंखे बाहि में साड़े, इहा त ख़बर हाणे पवंदी। मूं घणो ई सब्र कयो, पर तव्हां सुधरण जा ई न आहियो। अचे हाणे मूसा खान त मां सॼी हक़ीक़त थी हुनखे ॿुधायां, पोइ ॾिसां त कीअं था तव्हां हिन हवेलीअ में रहो। अमा दादरी मूसा मूसा तुंहिंजी ज़बान ते एतबार कंदो? हाँ बाबा अॻ में ई हिन माईअ जी ज़बान बंदि करणी पवंदी। तूं छा मुंहिंजी ज़बान बंदि कंदीअ? हाँ, ज़बान त तुंहिंजी काकड़े खां छिके हाणे मां कढंदसि। मां आई ज़बान बंदि रख। अरे तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे जो तूं मूं मथां टमाटो लारी आहे? शुक्र कर माई, शुक्र कर। अञा हथ लारियो तो माए। जे पंहिंजी ज़बान बंदि न रखी न त निड़ी ते लत ॾेई साह कढी छॾींदुसि। तूं मुंहिंजी निड़ीअ मथां लत रखंदे पंहिंजी औकात ॾिठी अथई। मां चवां थी निकर हिनमहिल जो हिनमहिल हवेली मां निकर। तूं थींदो केरु? बाबा तूं परे थी त न माईअ खे मां थी ॾिसां। छोरी तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे? तूं ॿुधाए नथी।